इकरार कयो तो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। अल्लाह तबारक व तआला की वहदानियत के बारे में इकरार को करे तो अल्लाह का सिवा को माबूद को ने, अल्लाह का सिवा को मसजूद को ने, अल्लाह का सिवा को अल्लाहुल गयूब को ने, अल्लाह का सिवा को हाजत रवा को ने, अल्लाह का सिवा को मुश्किल कुशा को ने, अल्लाह का सिवा को बिजली से बनाने वालों ना है। अल्लाह की तारीफ, अल्लाह की तौसीफ, अल्लाह की वहदानियत के बयान को करे। ये पिरामिड स्टेज है, मोहब्बत जो पिरामिड स्टेज तारीफ का शुरू थी है, सबका अव्वल अव्वल ईमान में भी यो है। बुनियाद इस्लाम वाला खम से अल्लाह का रसूल फरमान था तो इस्लाम जो बुनियाद पंजन क्या है, अरमा सब का पेरी से कलमा अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अल्लाह की वहदानियत के इकरार है, अल्लाह के महबूब से मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की रिसालत अंजरे जैसा मोहब्बत हो दिया, जुबान से तारीफ हो दिया, अगते बोले के परिचय के लाए मिन्नत और समाजत कर दिया, उन्हें की कान कर दिया। तो अल्लाह ताला इबादत के सिलसिले में 2 नंबर पे नमाज रखी, 3 नंबर पे कलमो, 2 नंबर पे नमाज के बानवाए हुआ जहान अल्लाह तबारक व तआला के मिन्नत और समाजत को करे। अल्लाह के नेकियों को थे अरे बल्कि ताल्लुक अल्लाह का जानाए को अल्लाह की तारीफ को सना तो करे, तौसीफ को करे। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन। अल्लाह की तौसीफ का इनका तो शेर को इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन और नतीजे है इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। आओ तो तू जो है ना तू भी इबादत करूँ था तोखा तू भी इबादत कंदा रहंदा से वरिया का नस्तईन तोखा ई मदद घुरो था तोखा ई मदद घुरंदा मानो अल्लाह के दर पे अचे तो मिन्नत और समाजत करे तो अल्लाह के बादाए को रब के परचाए तो परचाइण जो बि मक़ाम इहो ई आहे जो हिदायत हासिल करे, मिन्नत और समाजत करे ऐं पंहिंजे तालुक जा वास्ता ॾिजनि त मुंहिंजो तोसां हीउ तालुक, मुंहिंजी तोसां इहा मोहबत त मानो अल्लाह ताला सां पंहिंजी मोहबत जो इज़हार थो करे। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। मौला करीम असांजी तोसां एॾी मोहबत आहे जो तुंहिंजो दर छॾे काॾे कोन वेंदासीं। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। मिन्नत समाजत तुंहिंजो, सजदो तुंहिंजो, इबादत तुंहिंजी, रियाज़त तुंहिंजी ऐं तुंहिंजी रज़ा ख़ातिर असां हर वक़्तु पंहिंजो पाण खे क़ुर्बान करण लाइ तयार आहियूं। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। तुंहिंजी ई बंदगी जो इबादत कयूं था, तुंहिंजी ई बंदगी जी इबादत कंदा रहंदासीं, तोखा ई मदद घुरूं था, तुंहिंजी तोखा ई मदद घुरंदा रहंदासीं। अल्लाह का आजो पैमान थो करे, पुकारे को, बादाए को, इबादतूं करे थो ऐं आख़िर में दुआऊं घुरे थो, अल्लाह सां पंहिंजो तालुक ॼाणाए थो। पर ज़ाहिरी एतबार सां ख़बर त कान पई त अल्लाह मूंखां राज़ी आहे या न आहे। नमाज़ न पढ़नि अल्लाह राज़ी आहे या न आहे इन ॻाल्हि जी ख़बर कान पई त पोइ वरी बांग अॻिते वधे थी। दुनिया के महबूब के परचाइण जे लाइ पहिरीं उनजी सनाह तौसीफ़, उन खां पोइ उनखे तालुक ॼाणाइबो आहे। अॼु अञा कमु नथो हले त माण्हू माल ख़र्च कंदो आहे। त अल्लाह ताला बि खे राज़ी करण जे लाइ बि टियों नंबर जेको आहे उहो माल ख़र्च करणु आहे। हुक्म ज़कात आयो आहे। अल्लाह तुंहिंजी सलाह बि कई थी, तुंहिंजी तौसीफ़ बि कई थी, तुंहिंजी वाखाण बि कई थी, तुंहिंजी तारीफ़ बि कई थी। ख़बर न आहे तूं परचे या न परचे। उन खां पोइ अची करे तुंहिंजे दर ते मिन्नत और समाजत कई थी, 5 वक़्त की तुंहिंजी दर जी हाज़िरी भरी थी, बार बार तुंहिंजे दर ते आयासीं, तुंहिंजे साम्हूं जबीन न्याज के झुकायो थी, तुंहिंजी चौकर ते अची करे सजदे रेज़ थियासीं, पर अञा बि ख़बर न आहे तूं राज़ी थियो आहीं या न आहे थियो। त पोइ हाणे माल जी ज़कात आहे, सदक़ात ही फितरा ही। हाणे माण्हू अल्लाह ताला के रस्ते में माल तो ख़र्च करे, मन तुंहिंजो परवरदिगार पसंदि। ऐं चोथों स्टेज इहो हूंदो आहे त जेकॾहिं माण्हू दुनिया के महबूब की जेकॾहिं तारीफ़ बि करे, तौसीफ़ बि करे, मिलत समाजत बि करे, पेर बि वठे, थोरा बि करे ऐं माल बि ख़र्च करे, कोई बि कमु न हले त पोइ चवंदो आहे तूं खणी मूंखे बसि खाइण पीअण बंदि कयो। हाँ एहतिजाज कंदो आहे
खाइण पीअण बंदि कंदो आहे त मन उन खे अहसास थिए त हू मुंहिंजे दुख में एतिरो आहे कि हाणे खाइण पीअण में बंदि करे छॾियो आहे। त अल्लाह ताला खे परचाइण जे लाइ बि इबादत जो सिलसिलो इहो ई रखियो वियो। अव्वलन अल्लाह जी सनाओ तौसीफ़ कलमे जी शक्ल में, पोइ मिलत समाजत निमाज़ जी शक्ल में, उन खां पोइ माल ख़र्च करणु ज़कात जी शक्ल में। पर अञा बि बाने खे ख़बर कान्हे पई, अञा ऐलान कोन थियो आहे रब जी रज़ा जो त बाने खां ख़ुदा परचियो या न कोन परचियो। त पोइ अल्लाह इबादत ॾिनी चौथे नंबर ते रोज़े वारी। हाणे अल्लाह जी रज़ा ख़ातिर खाइण पीअण बंदि कर, रोज़ो रखे थो सुबुह सादिक खां वठी करे सिज लहण ताईं, सख़्त गर्मी आहे, उञ बि आहे, परेशान फिशेमान ऐं हर शइ मौजूदु आहे खाइण पीअण जी, पर पोइ खाए बि नथो पीए बि नथो, घर वञण ते पाबंदी, पंहिंजो पाण खे रोके वेठो आहे। अल्लाह खे ॾेखारे थो त मौला तुंहिंजी रज़ा ॾेखारे, तोखे परचाइण ख़ातिर, तुंहिंजे परचाइण जे लाइ मूं मानी बि छॾी, पाणे बि छॾियो, घरवारी बि छॾी, हाणे सभु कुझु तुंहिंजे करे, जेसीं ताईं तूं न परचंदे ओसीं ताईं मुंहिंजो रोज़ आउं एहतियात थो कयां खाइण पीअण बंदि। ऐं पर जे करे माण्हू हीउ सभु कुझु करे थो त ज़ाहिरी मोहबत वारो माण्हू जॾहिं हीउ सभु हरबा हलाए थो, अञा बि कमु नथो थिए त पोइ आख़िर में मस्तु थियो वञे, दिमाग़ी कमु छॾियो वञे, कपिड़ा पंहिंजा फाड़ियो छॾे, टोपी लाए, पुरा गंदा हाल, हाणे टोकन ते पियो रुले ऐं हर वक़्तु हुनजी दिलो दिमाग़ सुबुह सुवार उबता सुबता गाना पियो ॻाए। त अल्लाह जी मोहबत में बि अल्लाह खे राज़ी करण जे लाइ माने सभु अक़दाम कया। अल्लाह जी सना तौसीफ़ में कलमो पढ़े, मिलत समाज जे एतबार सां निमाज़ पढ़े, वरी माल ख़र्च जे लिहाज़ सां ज़कातो थो ॾे, सदक़ातो ख़ैरात थो ॾे। अञा बि ख़बर नाहे रब परचियो या कोन परचियो, खाइण पीअण बंदि करे छॾे, अञा बि ख़बर कान पई अल्लाह परचियो आहे या न आहे। हाणे इन पंहिंजो कपिड़ा लाहे छॾिया, एहराम ॿधे, हाजी सॻोरो थी वियो आहे, हाणे पेर ते पाबंदी, सुरमे ते पाबंदी, फणी ते पाबंदी ऐं बूट पाइण ते पाबंदी। हाणे जुती बि अहिड़ी पाए जंहिंमें पेर खुलियल हुजे, मथे ढकण जी इजाज़त कोन्हे, कपिड़ो सिबियल पाए नथो सघे, ॿ चादरियूं, हिकिड़ी चादर खुले ते पई आहे, अधु गुलियो खुलियल आहे, हिकिड़ो पासो ढकियल आहे, सिर्फ़ु गोदड़ी आहे, ओगर ढकियल आहे। हाणे खुराबंदा हाल आहे, हाणे हिनखे कंहिं शइ जी ख़बर ई न आहे, पर लॻो पियो आहे अल्लाह जी तवार आहे, लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वल निअमत वल मुल्क ला शरीक लक लब्बैक। हाणे हर वक़्त में उन जी प्रचार आहे, उन खे पुकारे थो, वीचारे खे पंहिंजी हाल जी ख़बर न आहे, वार विखरिया पिया आहिनि ऐं पूरा गंदा हाल आहे, मिट्टी में भरियो पियो आहे ऐं कपिड़ा बि न आहिनि, टोपी बि न आहे, जुती बि सुठी न आहे पातल। हाणे में पंहिंजी दुनिया जी हर शइ खे छॾे छॾियो, पंहिंजे घर खे छॾे, औलाद खे छॾे, आलो अयाल खे छॾे, जाॾियूं बनी ॿारा सभु कुझु छॾे करे जी दुनिया जी मोहबत में पाण जॾहिं नाकाम ऐं नाकाम थींदो आहे त हू पंहिंजी सभु शयूं उनखे विसरी वेंदियूं आहिनि। हू वीचारो अलमस्त सो हलंदो आहे, पंहिंजा कपिड़ा तोड़े छॾींदो आहे। हाणे हुनखे न कपिड़े जी ख़बर आहे, न टोपी जी ख़बर आहे, न जुती जी ख़बर आहे। हाणे इहो माण्हू अल्लाह जी मोहबत में इबादत अहिड़े अंदाज़ जी आहे जो हाणे हिनखे न टोपी जो फ़िक्र, न जुती जो फ़िक्र, न गाड़ी जो फ़िक्र, न घर जो फ़िक्र, को बि फ़िक्र न आहे। हिकिड़ो ई सिर्फ़ु फ़िक्र लाइक़ु थियल आहे त अल्लाह राज़ी थी पए, इन जे लाइ हर वक़्तु लॻो पियो आहे लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक, मौला आऊं हाज़िर आहियां, मौला आऊं हाज़िर आहियां, राज़ी थी। त अल्लाह ताला खे राज़ी करण जे लाइ आख़िरी स्टेज इहो हज वारो स्टेज आहे। पोइ हाणे दर दर जा धिका थो खाए, कॾहिं ॾिसो त बैतुल्लाह जा तवाफ़ थो काढे, कॾहिं ॾिसो त मक़ाम इब्राहिम ते बीठो आहे, कॾहिं गुलफज़िम ते चुंबड़ो बीठो आहे, कॾहिं हजर असवद ते बीठो आहे, कॾहिं सफ़ा मरवे ते ही डोड़ो थो पाए, कॾहिं मुज़दलिफ़े में बीठो आहे, कॾहिं मिना में बीठो आहे, कॾहिं अरफ़ात में बीठो आहे, कॾहिं जमरात ते बीठो आहे, मुख़्तलिफ़ जायुनि ते मुख़्तलिफ़ मक़ामात ते ही पुरागंदा हाल बीठो आहे। अल्लाह खे पुकारे थो त मुंहिंजो परवरदिगार पती
ये सब कुछ करे तो ताकि अल्लाह राज़ी थी पे अर्ज पे कम तो अल्लाह ताला के राज़ी करण के लाइ अल्लाह ताला इबादतों दे के रखियो इबादतों भी इन अंदाज में जो मानो अल्लाह ताला के मथा सब कुछ कुर्बान करे हज वाली इबादत इहा ॿुधाए थी माने की इहो दर्स थी ॾे त हाणे पूरी दुनिया का ताल्लुक़ अल्लाह के ताल्लुक़ जब त अल्लाह ताला जी रज़ा के लाइ इनमें इशारो इन तरफ आए कि अल्लाह ताला की रज़ा के लाइ जेकॾहिं तोखे तन मन धन औलाद माउ पीउ घरवारी जंहिं बि शइ जी कुर्बानी ॾियणी पए त उहा तोखे ॾियणी आहे पर अल्लाह खे नाराज़ न करे अल्लाह तबारक व तआला अमल की तौफीक अता फरमाए उहे कम कराए उहे कम कराए जिनमें अल्लाह ताला की रज़ा हुजे उनजे हबीब नबी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की रज़ा हुजे उन कमनि खां बचाए जिनमें अल्लाह ताला जो नाराज़ हो उनजे हबीब नबी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नाराज़ न हुजे ईमान इस्लाम ऐं इहसान कामिल सां रहाए ऐं जॾहिं ख़ात्मो थिए त